नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे भरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी वेझो ॻोठ अला ॾितो बालादी में ॾेर जो ॻुहारी भाॼाई उज़मा ज़ाल अता मोमन ते घर अंदर मुबीना तौर सख़्त तशद्दुद कयो, जंहिं सबबि औरत उज़मा बालादी बेहोश थी वई है। खेसि ॻणती जोगी हालत में भरिया सिटी अस्पताल में दाख़िल करायो वियो, जॾहिं त भरिया सिटी थाणे ते नारी जे टिनि ॾेरनि अली बख्श बालादी, वहीद बालादी ऐं जुड़ियल बालादी खिलाफ़ NC दाख़िल कई वई है। पुलिस मूजिबि औरत खे मेडिकल जे लाइ अस्पताल जो लेटर ॾेई खेसि अस्पताल दाख़िल करायो वियो। इन मौक़े ते ॾेरनि जे तशद्दुद में बेहोश थी अस्पताल पहुतल औरत उज़मा जे पीउ अब्दुल जब्बार बालादी मीडिया अॻियां एहतिजाज कंदे ॿुधायो त मुंहिंजी न्याणी पंहिंजे सहारनि जे घर कपिड़ा खणण वई हुई त संदसि ॾेरनि अली बख्श बालादी, वहीद बालादी, जुड़ियल बालादी लतूं मुकूं हणी खेसि पट ते गीलियो, जंहिं सबबि मुंहिंजी न्याणी बेहोश ऐं ज़ख़्मी थी पई। हिन चयो त मुंहिंजी न्याणी ॻुहारी पिण आहे। हिन चयो त उज़मा जा सहुरा संदसि मथां बिला जवाज़ तशद्दुद कंदा रहनि था। हिन चयो त मुंहिंजी न्याणी सां इंसाफ़ कयो वञे। आख़िरी इतलाउनि ताईं पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार न कयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।